अबू अम्मा राजी तो वही समझो अल्लाह राजी। अल्लाह जो कुरान को अबे अम्मा जी पार अल्लाह सी बजे कुरान में पाण कई। कुरान में फरमाता हूँ कज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याह। कुरान जिन खे वञी ॾाढी न जो सुभान अल्लाह। वबिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। तो कड़ी जो सुभान अल्लाह। अवल रब से फरमाते इबादत मां अल्लाह जी कजो ऐ बेन भर में बजे बेमां सां भलायूं कयो अबे मां सां चङायूं कयो। अल्लाह जो कुरान तुझे बजे बेमां के धको तो ॾियणो वरी बांध न पकड़ियो ओ बजे बेमां के धको तो न ॾियो। पर अल्लाह जो कुरान के बजे बेमां जो खुबी न चो ऐ अल्लाह जो कुरान मुझे आडवा पीमा जो नाफरमान सकरात में मरंदो पीमा जो नाफरमान कब्र में भी ॾाढो किन्नू थींदो। जिन तुझा बेमां के नाराज कयो खुदा जो कसम खणी तो चवां जिन बेमां के नाराज कयो उनकी दुनिया भी वही आखिरत भी वही। जिन बेमां के राज़ी कयो उनकी दुनिया भी सुनी तो जो आखिरत भी सुनी। फकीर होया कंध में किस्ता होया ओ दर दर ते खैरात वठण वारा होया जिने पिनी बेमां के पंज थन सां खाराईंदा वो मां दुआऊं ॾींदा फकीर भी जो तख्त धाई न